युकातिलून फी सबीलिल्लाहि फयक़्तुलून व युक़्तलून वअदन अलैहि हक़्क़न फ़ित्तौरात वल इंजील वल क़ुरआन वमन औफ़ा बिअहदिही मिनल्लाहि फ़स्तबशिरू बेबैइकुमुल्लज़ी बायअतुम बिही वज़ालिका हुवल फ़ौज़ुल अज़ीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। निहायत वाजिबुल एहतराम बिरादरान इस्लाम, जियं त वक्त के नज़र में रख दे ऐं जमात सगोरी परे परे खां तशरीफ़ फरमा थी आहे, उन्हनि खे पंहिंजे मागन ते पहुचण जे करे टाइम ॾियणो बि आहे, वठणो बि आहे ऐं पंहिंजे आकाउनि जो शान ॿुधणो बि आहे। अल्लाह रब्बुल आलमीन असांजे पीर भाइनि वॾेरनि रईसनि साईं इरशाद खान साहिब, साईं गाज़ी खान डहराज साहिब ऐं उन्हीअ जी सारी जमात ऐं सैयदनि सगोरनि जूं महिरबानियूं जो स्टेज ते वेही करे पंहिंजे वॾनि आकाउनि पेशवाउनि रहबरनि अपनि ॾाॾनि जे ज़िक्र ॿुधण जे लाइ, ज़िक्र कराइण जे लाइ वरी कावश कई जो अॼु मुहब्बत रे जतोईअ में इमाम हुसैन आली मक़ाम जे मुहब्बत खां सवाइ ॿियो कुझु नथो नज़र अचे। पर मां मसाइब ज़रूर पढ़ंदो आहियां ऐं उन्हनि में ग़लत रवायतूं बि अॼु ताईं मुंहिंजूं कंहिं न पकड़ियूं आहिनि। पर अॼोके दौर जे नज़ाकत खे ॾिसंदे कुझु न कुझु अक़ीदे ते ॻाल्हाइणो थो पवे। मां तव्हांखे आयत मुबारक जे तर्जुमे खां अॻ में टे सोने रसूल पाक जूं हदीसूं ॿुधाईंदुसि। फ़ैसिलो मां न कंदुसि ॿुधाइण मुंहिंजो कमु आहे, फ़ैसिलो करणु तुंहिंजो कमु आहे। अल्लाह जे प्यारे हबीब फरमायो त इन मसला अहल बैती फीकुम मसल सफीनत नूहिन मर रकबहा नजा व मन तखल्लफ अन्हा खरका। मदीने जे साईं फरमायो तो मुझा उम्मतियो कलमे जे पढ़े वारो मुझा अहल बैत तव्हां जे लाइ हज़रत नूह अलैहिस्सलाम जे बेड़े वारो मिसाल आहिनि, जेके उन्हीअ बेड़े में चढ़िया से बची विया, जेके न चढ़िया उहे ग़रक़ थी विया। बाज़ हज़रात इहा रुगो हिकु हदीस पढ़ी करे इतम कल्टी कंदा आहिनि, पर नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात इन्हीअ जे पोयां ॿी हदीस बि बयान फरमाई। उहा कहिड़ी? सोने रसूल फरमायो त असहाबी कन्नुजूम फबअय्यहिम इत्तदैतुम इह्तदैतुम। मां महबूब जा असहाबी सितारा आहिनि तव्हां उम्मत जे लाइ, ऐं मुंहिंजा आल बैत नूह अलैहिस्सलाम जो बेड़े जे मिसाल वांगुरु आहिनि, ऐं मुंहिंजा असहाबी सितारा आहिनि। इन्हनि मां जंहिंजी बि तव्हां इब्तिदा कंदो
गुमराह असली न थींदो हिदायत वारा थींदो हिदायत वारा बणबो ॻाल्हायो खपे हिदायत हिदायत खपे हथ मथे खड़ो हिदायत वारा बणबो गुमराह न थींदो हाणे ये सोने रसूल पाक जो बई हदीस मुबारकूं नजर जे आॾो रखो त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो त मुंहिंजे अहल बैत जे बेड़े में भी चढ़ो सुवार थियो पोइ बचंदव न त ग़रक़ थी वेंदव मरी वेंदव हलाक थी वेंदव उन्हीअ खां बाद में जेकॾहिं वरी तव्हां मुंहिंजे महबूब जे अहल बैत जे बेड़े में चढ़ो था त वरी मुंहिंजे असहाबनि सितारनि खे बि नज़र में रखंदव त पोइ तव्हां किनारे ते पहुचंदव मंज़िल मक़सूद ते पहुचंदव न त इते बि कंहिं न कंहिं कुन में अचे किरी पवंदव थोरो ॻाल्हायो हाणे उन्हीअ जे लाइ हिकिड़ो मिसाल ॿुधो दरिया तव्हांजे भरिसां आहे सावणीअ जो दरिया हुआ किनारे जी ख़बर नथी पए सोमहणीअ जो मुल्ला मवालीअ जे दरिया जे किनारे ते बीठा ओ मीर बहर ज़रूर वञणो आहे मजलिस ते क़ुरान में रीति असांखे परचाए सुभान अल्लाह खुदा खुश कर दिया हाफिज़ शाबाश हाज़िर उन्हीअ माल ते न बुल ने सोचो न मवाल ने सोचो चढ़ी प्यासे बेड़े में हाउ चढ़ी मल जो दरिया जे कुननि में और लहरुनि में बेड़ो हलियो पाण में सुस पुस करण लगा अलाए काॾे मुंहुं ॾिनो ठहियल ॿोड़े न मारींदो निर्भर ओ अदामुला जीव चई रम वाली त वीचारा गरक लगा पिया थी पंहिंजे उन्हनि रंगनि राज़नि में असांजी दिलि हेतिरी हले थी ॻाल्हायो ॿिली क़ुरान में अथव बदले जी तो वठी हली जड़ो खुदा खुश कर दी सही है चई छो चई त ख़बर नथी पवे ऊंदाही रात में अलाए बेड़े के काॾे मुंहुं ॾिनो थी अरे हो आहे त मीर बहर पर चवेस त मुला क़ुरान कोन पढ़ियो थी छा चई अबा क़ुरान भी त दरिया हुआ पढ़ण जगह पढ़ियो भी त आहे पर तो भला छा क़ुरान मां कढियो आहे थोड़ो ॻाल्हायो चई त फलाणे सिपारे में फलाणिया सूरत में लिखियो पियो थी अल्लाह ताला तो फरमा बद वहुवल्लज़ी जअल लकुमुन नुजूम लितहतदू बिहा फी ज़ुलुमातिल बर्रि वल बहरि ओ अल्लाह जी ज़ात बाबरकात जह तवां जे लाइ सितारा पैदा कया हिन अल्लाह साईं सितारा रहा आसमान ते असां रहियासीं ज़मीन ते कहिड़ो फ़ाइदो असांखे सितारनि मां रब तो फरमाए त इन जे लाइ सितारा पैदा कया थम में त बरनि में बहरनि में समुंडनि में दरियाहनि में जीअं तव्हां रस्तो लही सघो थोरो ॻाल्हायो आहे इल्मी तकरीर हथ मथे खड़ो सुभान अल्लाह वॾा नुक्ता हाणे तव्हां मुलाबस करे वेहो था असां हिननि सितारनि जो सहारो वठंदा आहियूं बेड़े में चढ़ी करे जेॾी महिल सिड़ छिकींदा आहियूं त फिटाई असांजी तारीफ़ कई आहे त ॼारियूं खारियूं छज छपरियूं जन जी मोहब्बत मच्छीअ साण रहन वेहन सिर बांधे सभई बदबू हाण लुधड़न जी लतीफ चए पानी विझन पान तन मलाहन जो मान समय सिर कयो पंहिंजे
अरे जेकर चंगा थींदो त तव्हांजी बि लतीफ़ तारीफ़ कंदो न त क़ुरान को न कंदो ॻाल्हायो न कयो न ओ जीअं अब्दुल कादर जीलानीअ जो हिकिड़ो मुरीद मरी वियो हुयो ज़ात जो खत्री मलाइका पुछण आयसि त ॿुधाए त रब कहिड़ो थी दीन कहिड़ो थी चवे पियो त का ख़बर कान्हे रुगो अब्दुल कादर जीलानीअ खे सुञाणंदो आहियां कीअं सुञाणंदो आहेसि चई त सॼी उमिरि साईं जा कपिड़ा धोता अथमि खत्री आहियां ॿियो कमु न ॼाणंदो हुउसि मूं बि सुभाणे जा रुगो कपिड़ा धोअंदो हुउसि मलाइकनि रब खे अर्ज़ु कयो त मौला कहिड़ो हिन ते कलम लागू कयूं ख़ुदा तो फरमा पियो त तव्हांखे जेके मां इख़्तियार ॾेई मोकिलींदो आहियां करे विझंदा आहियो त कोन पुछंदो हाव पर जेकॾहिं पुछियो अथव त फौरन ॿाहिरि निकिरी वञो मां पंहिंजे यार खे जे पार खे सुञाणा खटीअ खे सुञाणा सदके हाय हाय वॾो निस्बत जो जहान सदके सदके यार जो पार बेटा ये शहर लिखिस त जे जिते से तिते चल खटी खुश हुजन ओॾो मलाहन खे हुते जे जिते से तिते चल खटी खुश हुजन हिकु कोड विछायाऊं कपड़ा ॿियो कामिल कारूं कन अंगड़ आए जन लथो सी लतीफ चए और तुझी असांजी जेका वरी तारीफ़ कई थी चवे त ॿुधाए ॿुधंदो तव्हां असांजी तारीफ़ तो करे पियो त अवगुण अबानन सां जे कसमूं कया तॾहिं संग छिनी सुञ करे वेड़ी चावया तिहा पोइ थिया सुखन मंझा सूर घणा अरे अखर अखर खे वञी तशरीह तूं कजांइ भेंट वञी कजांइ अकबर खे एतिरो वक़्तु कोन्हे को मुला हाणे बस करे वेही रहो सितारनि जो सहारो वठंदा आहियूं असांखे सितारा ॿुधाईंदा आहिनि हे सितारो ॿुधाए थो त ॾखिण ॾे रस्तो थो वञेव हे फलाणो रस्तो थो ॿुधाए त इहो उतर ॾे थो वञेव पर असांखे हलणो आहे ओभर ॾे ओ लहणो बलड़ीअ जी अखूं सिड़ू छिकियो त थिए दरिया में लथा आहियूं हाणे हलंदासीं सिधो मोहबत रज तो पतण खां हली टपंदासीं किनारे जी ख़बर नथी पएव पर इहो सितारो असां नज़र में रखियो आहे इन्हीअ जो सहारो वरितो आहे अधु कलाक खां पोइ मुला तव्हांखे साहु पवंदो जॾहिं तव्हांखे परीअं भल हली उछलियोसीं तुझा अंदाज़ सुभान अल्लाह सही आहे ग़लति न आहे त मदीने वारे साईं फरमायो त मुंहिंजे आल बैत जे बेड़े में जेकॾहिं चढ़िया आहियो भलो कम पर जे मुंहिंजनि असाबनि सितारनि जो सहारो न वठंदो दर बदर वाह सही वाह काथे हुई नुक्तो समुंड में दरिया में रुलंदा फिरंदा वतंदो साहिल न मिलंदो वाह सही वाह किनारो खपे सुभान अल्लाह तव्हां मंज़िल ते पहुची न सघंदो मंज़िल ते जेके अहल बैत जे बेड़े में स्वार थींदा चढ़ंदा महबूब जे असाबनि सितारनि खे नज़र में रखंदा सहारो वठंदा उहे पुल सराद अख चिंभ में टपी वेंदा उहे पंहिंजे मंज़िल मक़सूद ते पहुचंदा ॿई हदीसूं तुंहिंजे आॾो हिन 12 महीने वरी ईंदुसि जे ॻाल्हाइणो पवई पोइ ॻाल्हाइजांइ अॼु वक़्तु कोन्हे हलायो इहा हिकु हदीस मुबारक सुहिणे रसूल पाक जी मुख़्तसिर तशरीह उन्हीअ खां बाद में फैसला कुन आहे या न हिकिड़ो टोलो आल बैत जे बेड़े में चढ़ियल सितारनि जो सहारो नथो वठे मंज़िल मक़सूद ते नथो पहुची सघे
जो टोलो चवे तो त मां सितारनि खे नज़र में रखंदुसि, सितारनि जो सहारो वठंदुसि, पर मां अहल बैत जे बेड़े में नथो चढ़ां। तुझे अहल बैत जे बेड़े में न चढ़ंदे त बाक़ी पार वरी नाने कंदई छा? ये गालियों करे दुनिया के ज़ोहरत है, क्लेशन के ज़ोहरत है। दहशतगर्दी न हलंदी, हथ मथे करो, दहशतगर्दी न हलंदी, हुसैन जो पैगाम हलंदो। अल्हम्दुलिल्लाह असां जेका महबूब ऐं मोहब्बत जे बचड़नि जी असाबनि जी सिक जेका सीने में रखी आहे, रब खे इहो सवालात छल इहा रहिजी ईंदी। तेरी मर्जी पे मर मिटना शहादत इसको कहते हैं, तेरे कूचे में होना दफन जन्नत इसको कहते हैं। ये हदीस में नबी फरमायो अन अली रज़ियल्लाहु तआला अन्हु 5 बजे 10 मिनटन ते तकरीर खत्म थींदी ऐं असर जी नमाज पढ़ंदासीं। असां उन्हनि मां न आहियूं जो न नमाज न ॻाल्हि न फिक्र, पर जे खुदा हिननि खे अकुल सलीम ॾे त करबला जे मैदान में न पढ़े आ त हुसैन न पढ़े आ, वुज़ूअ जे लाइ पाणी न हुस, वुज़ूअ जे लाइ पाणी न हो, हल ठीक आहे पाणी न हुजे, खुदा तो फरमाए त तयम्मम कर सुकल ज़मीन ते, कसम बखुदा त सुकल सुकल ज़मीन न रही त तुझूं नदियूं वही हलियूं। उन्हीं टाइम ते तयम्मुम भी न पियो करे सके। हर हर मदीने वारे जो कन में आवाज पियो अचेसि त नमाज न छॾिजाए, मता क़यामत जे ॾिहाड़े ॾोरा पोॼारियो थी मालिक जो। सजदो करे वियो, सजदो की जो इन नमाज ते नाने भी नाज कयुस त बाबे भी नाज कयुस, पर खुद खुदा जी जात बाबरकात भी नाज कयुस, मलाइका ने मरहबा चयस। इसकी हिम्मत पर अली यो शेर पढ़ना सब पर मां वांगुर न पढ़ना। इसकी हिम्मत पर अली शेर खुदा को नाज है, इस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है। बाबो भी नाज तो करेस, नानो भी नाज तो करेस। अरे हक तो ये आ त बाबे जे मर्तबे ते नाने जे मर्तबे ते औलाद फख्र कर दिया, मगर हुसैन का औलाद आ। यह औलाद आ जंहिंजे नानो भी नाज करे, बाबो भी नाज करे, छो न नाज कन से। आशिक तो चवे त सजदे तो सबने किए, इतने गाह बता जे कर पर टाइम कोने। इसने सजदे तो सबने किए, पर इसका नया अंदाज है। इसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। पढ़ंदो सब कोई पांजो, ये पोछो चवंदा त सबका बकरी पांजे फाहे टंक भी चवंदा हो या न चवंदा हो। हटाइए हिननि जे प्रकारनि खे ॾिसी करे इहो बैत चयो त पंहिंजो कमाइनि की न की सारा हिन अब्बा ऐं नाना। अरे इहे वाई आना कुकड़ लाहींदी केतिरा। अहिड़ो कमु करे ॾेखारियो दुनिया जे तख़्ते ते जो तव्हांखे करबला वारो जवान उतह मुबारक ॾे राति जो दीदार करावई। मां कसम ते साख ते तो चवां, क़ुरान ते तो तव्हां सां ॻाल्हि कयां त हिननि जवाननि खे करबला वारे 10 मुहर्रम में रात में 10 ॾिहाड़नि में दीदार करायो। उहो लोढ़े वारो साईं मीर हो, उहो लोढ़े वारो साईं दिल मुराद हो, वो कलंदर लाल शहबाज भिट धड़ी हो, वो मुझो सरदार मशहूर नवारो साई हो।
हदीस जो रावी आ खुद हैदर करार मौला अली मुश्किल कुशा अन अली रज़ियल्लाहु तआला अन्हु काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फीका मसल मिन ईसा अलैहिस्सलाम अब खदतहुल यहूद हत्ता बहतु उब्बहु व अहब्बतुहुन नसारा हत्ता नज़लू बिल मंजिलति लती लैस बिहा सुम्मा काल युहलकु फिया रजुलान मुहिब्बुन मुफरतुन बिमा लैस फिया व मुबग़िदुन यहमिलुहु शनअनी अला अन यबहतनी व अन्हु रज़ियल्लाहु तआला अन्हु काल लयुहिब्बुनी अक़वामुन हत्ता यदखुलुन नार फी हुब्बी व युबग़िदनी अक़वामुन हत्ता यदखुलुन नार फी बुग़्ज़ी। अली खान रवायत मुस्नद इमाम मोहम्मद बिन हंबल में नबी असां सॾु कयोसि अली हेॾे आयो महबूबन करीमन फरमायुसि हैदर चई जी साईं तुंहिंजो मिसाल बि ईसा अलैहिस्सलाम वारो थी। अर्ज़ु कयई त साईं कीअं? चई त ईसा अलैहिस्सलाम सां यहूदन बुग़्ज़ रखियो एतिरे ताईं जो हुन जे माउ जे मथां बि तुहमत लॻायऊं ऐं नसारनि ईसाइन एतिरी त ईसा अलैहिस्सलाम सां मोहबत रखी उन्हीअ मक़ाम ते उन्हीअ जाइ ते पहुचायूं से जेका ईसा अलैहिस्सलाम जी न हुई। अल्लाह जो पुट न असली अल्लाह हो ॿुध क़ुरान खुदा जी ज़ात फरमाए त लक़द कफ़र अल्लज़ीना क़ालू इन्नल्लाह हुवल मसीह इब्नु मरियम। अल्लाह साईं तो महबूब खे फरमाए त तहक़ीक़ महबूबा इन्हनि कुफ्र जो कलमो चयो ऐं इहे चवंदा आहिनि त ईसा पुट मरियम जो खुदा है। ये कुरान आ साईं फयाज़ चाहे कुरान एडी तो मोहब्बत में अंधा थी पिया जो ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह चवण लगा नबी जे शहर इल्म जो दरवाज़ो हो हैदर। हाणे जमायत तंग थी आहे ॾोह असांजो कोन्हे। अञा मुंहिंजे टाइम में अञा 20-25 मिंट आहिनि। हलो हलो सुभान अल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात जे प्यारे महबूब जे इल्म शहर जो दरवाज़ो समझी वियो ॻाल्हि खे। थोरो वेंदम शाबाश थोरो पोयां ॾिसन सबको आश कई खे न चओ जो जाते हुजे उते हुजे बस रुगो ॿुधो। अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात जे प्यारे महबूब जे दामाद फातिमतु ज़हरा जे वर हसनैन करीमैन जे बाबे असां आले सुन्नत जमात जे कादरी सिलसिले जे इमाम इहो जेको न तव्हां बकवासूं था कयो त हैदर बि असांजो हुसैन बि असांजो हसन बि असांजो ज़ैनुल आबिदीन बि असांजो इमाम मोहम्मद बाकर इमाम जाफर सादिक भी असांजो मूसा कासिम भी असांजो अली रज़ा भी असांजो मोहम्मद तकी भी असांजो अली नकी भी असांजो इमाम हसन अस्करी भी असांजो इमाम महदी भी ईंदो त असां भंगिनऊं चरसिन खे जे भाकुरो पाईंदो इहो नामुमकिन। इहो नामुमकिन आहे। सुन्नत जमात जा उहे आलिम बैठा आहिनि जेके तोखे मुनाज़रे में भी मारींदा तोखे मुबाहिले में भी मारींदा। तव्हां बेअदब नहीं गुस्ताखन वटि अहिड़ो को भी न आहे जेको अलीअ जो दीदार कराए
मगर असा सुन्नत जमात में अञा भी उहे बरगुज़ीदा आहिनि जेके रात जो हाम हड़ी विहंदा उन रात अली जो दीदार कराईंदा। मांजे पांजे मुर्शिद दे कूड़ हणा त खुदा मुझो मुकारो करे। जनाह बाग में तकरीर बीठे साईं साईं मालिक करीमन फरमाई त आया ॿुधण त ॾिसूं त मौलवी साहब जो नालो ॿुधो अथसीं। मौलवी साहब जो नालो ॿुधो त ॾाढो आशिक़े रसूल हलो त ॻाल्हि ॿुधूंसि। अचे वेठा सोने सरदार जी सूरत त सुभान अल्लाह हुई। जन ॾिठी आहे उन्हनि खां दाहूं निकिरंदियूं, जन न ॾिठियूं उन्हनि ते मयार कान्हे। पोइ जेॾी महिल साईं तक़रीर शुरू कई त हे पाण में मुनाफ़िक़नि जो असुली कमु इहो हूंदो आहे, मजलिस में ईंदा रुखने विझण जे लाइ, ॿियनि माण्हुनि जो बि तवजो छिकाइण जे लाइ हिक ॿिए में सुसु पुसु कंदा आहिनि। बाबा सुसु पुसु करण जो ॿियो टाइम आहे? आयो मां त ॿुध त सही न। शाबाश। हे चवण लॻा त इहे ॻाल्हियूं त असांजा ज़ाकिर बि कंदा आहिनि ऐं साईं बि उहे ॻाल्हियूं पियो करे। माशाअल्लाह सूरत सुहिणी आहे, ॾिसूं था। बसि 5 मिंट न गुज़रिया त साईं उन पंहिंजे मक़ाम ऐं मंज़िल ते हलिया। पाण फरमायूं दादा अल्लाह जो जान अञा खाली कोन्हे, अहिड़ा बि अल्लाह जा प्यारा बारड़ा पिया थई जो तोखे हिते लाड़काने में ही शाहे नजफ हैदर करार जो दीदार कराईंदा। पाण दरिया मुबारक खे हीअं कयो त उन्हनि माण्हुनि क़ुरान खयो त जेॾी महिल जो मशहूरनि वारे साईं हीअं हथ कयो त असां तरीअ जे अंदर शाहे नजफ अशरफ ॾिठो। ग़लत फहमी दूर करण जे लाइ मादियत जो कमाल आहे। हिकिड़ो हिते कॾहिं कॾहिं कुंड ते जलसनि ते हलंदा आहिनि, असां ॻाल्हाईंदा आहियूं ते तस्वीर ॾिसण में ईंदी आहे। ॻाल्हाए छा चवंदा आहियो के बिलिया वग़ैरह कुझु ॿियो बि, पर उहो वॾो हिकिड़ो हीअं पोस्टर लॻल हूंदो आहे न। हा हा LCD ॾिसंदा आहियो उन में। जेकॾहिं मादियत जे कमाल खे मञे थो त रूहानियत जो कमाल त कई हज़ार मरतबा इन खां मथे आहे। जेके रात ॾींहं भंग ॾींहं जलसे ते वेठा हूंदा उहे अलीअ जो कहिड़ो दीदार कराईंदा? अलीअ जो दीदार उहे कराईंदा जेके रात ॾींहं रब जो क़ुरान ऐं नबीअ जी सलात दुरूद पढ़ंदा। अली जो माल कुर्बान वल कुर्बान मा अली नबी जो फैसलो वा त अली कुरान सां गॾु आहे, कुरान अलीअ सां गॾु आहे। टियों वरी उन्हनि सां टच थींदो जेको इन्हनि ॿिन्ही जो सीने में सिक रखंदो। तूं कई को परे बीठो आहे फ़क़ीर, अञा तोखे पंधु करणो आहे, अञा तुंहिंजी मंज़िल परे आहे। ठीको खयो अथव इमामनि सगोरनि जो दस्तावेज़ ॾेखारियो, सतियों फारम ॾेखारियो त इहे इमाम तव्हांजा आहिनि या असां था तव्हांखे सतो फारम रजिस्ट्रेशन ॾेखारियूं? दुनिया तोखे सच चवंदी रुगो अकबर न। अली साईं समझी वियो, अली साईं समझी वियो त नबीअ जेको फरमायो त मुंहिंजो मिसाल ईसा अलैहिस्सलाम वारो आहे जो यहूदनि दुश्मनो रखियो ईसा अलैहिस्सलाम सां। ईसा ने वरी एड़ी मोहब्बत करे उन मंजिल ते खणी वियसि जेका ईसा जी न हुई। हाणे हैदर करार फरमायो त सुम काल युहलिक फी रजुलान। मां अलीअ जे मुआमले में भी 2 टोलनि जा माण्हू मरंदा हलाक थींदा। माण्हुनि पुछा कई त कहिड़ा? हिकिड़े जे लाइ फरमायूं त मुहिब्बुन मुफरितुन बिमा लैस फीया।
हिकु उहो टोलो हूंदो जेको मुहब्बत कंदड़ पर हद खां वधंदड़। वाह वाह, अॼु मुंहिंजे अंदरि ठारियो अथव। मुहब्बत कंदड़ पर हद खां वधंदड़। मुहब्बत त मूंसां कंदो पर हद खां टपी वेंदो, तजावुज़ करे वेंदो, चवंदो त अल्लाह हुआ, विलायत न हुजे हा त नबूवत न थिए हा, वग़ैरह वग़ैरह। जाथो ईंदो अथनि ताथो लाभ लुड़ंदा वेंदा आहिनि। इहो बि हलाक थींदा। ऐं वमुबग़िदुन यहमिलुहु शनअनी अला अन यबहतनी। ॿियो मूंसां साड़ कंदड़, मुंहिंजे मथां कूड़ो हणंदड़। हिकिड़ो वाकई टोलो ख़ारिजनि जो आहे जेको मौला सां साड़ थो करे। मौला था चऊं त बि चवनि था त ग़लति आयो, पर इन खे नबी असां मौला चयो। मुश्किल कुशा था चऊं त न बाबा, बसि मुश्किल कुशा अल्लाह हुआ, ॿियो मुश्किल कुशा थी नथो सघे। इहो हिननि जो साड़, इहो हिननि जो बुग़्ज़ रखंदड़। हे बटोला रावी थो चवे त अलीअ चयो त अञा बसि करे ॿियो अञा अॻिते ॻाल्हि आहे। साईं फरमायो, नबी जे इल्म शहर जे दर फरमायो, काल लियुहिब्बुनी अक़वामुन हत्ता यदखुलुन नार फी हुब्बी। के माण्हू मां अलीअ सां एॾी मोहबत रखंदा पर मुंहिंजी मोहबत जे करे जहन्नम में वेंदा। वयुबग़िदुनी अक़वामुन हत्ता यदखुलुन नार फी बुग़्ज़ी। के माण्हू मां अलीअ सां बुग़्ज़ रखंदा ऐं मुंहिंजे बुग़्ज़ जे करे जहन्नम में वेंदा। हाणे नबीअ सां इहे 73 टोला जेके उम्मत में ॿुधाया आहिनि उहे त थी चुका आहिनि, पर इन्हनि 73 टोलनि में 70 अञा कुअनि जे मिसल आहिनि, अञा बिरडनि में लिकल आहिनि। हीअं अखियूं पटे ॾिसनि था त अञा मैदान ख़ाली न थियो आहे। निकिरंदासीं त असां जूतनि में लताड़जी वेंदासीं। डंडे में पिया था यहूदी अला बि अॻे फुरन ऐं पेटूं भरनि। हे वरी घटि न जा हो यहूदी ला बि नंढीअ चोटीअ जा आहिनि, हे वॾीअ चोटीअ जा आहिनि। शाबाश। 3 टोला मशहूर आहिनि। घणा? थोड़ो ॾाढा ॻाल्हायो। हे मुला कंद थोरो ॾे, बाक़ी वात नथो खोले। वाह बोड़ो आहे छा? थोरो ॻाल्हाए, ईअं न करे। थकिजी पियो मां बराबरि, मां सम्झां अथो सुबुह लाइ वेही 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 थकिजी पिया आहियो। पर हाणे मां जो ॾोह न आहे अबा पिट जो जलसे कराइण वारनि खे, जेके कराइनि वथा, न त बसि ॻाल्हाए नी। जमात जो हेॾे ख़्यालु आहे बिल्कुलु। हिननि जा ईमान ताज़ा थिया अथनि त हक़ सच जो कलमो असांजा आलिम ॿुधाईंदा आहिनि। शाबाश। पर हिननि में 3 टोला मशहूर आहिनि। हिकु सुन्नी, ॿियो देवबंदी, वहाबी जमीन वरी ख़ुशि थींदा आहिनि कि पोइ असां त अलाह वारा आहियूं, बूथ बि अथव भला। अल्लाह हमारे जे थियण जे लाइ घणो कुझु खपे, उहो सामान तमामु वॾो कोन्हे। ऐं टियों शिया हज़रात, चलण हसण जी ॻाल्हि न आहे। इहे 3 टोला मशहूर मारूफ़ आहिनि। इहे नबी असां अलीअ खे फरमायो त तुंहिंजो मिसाल बि ईसा अलैहिस्सलाम वारो आहे। यहूदनि तोसां दुश्मनो रखियो ऐं ईसा उन्हीअ सां मोहबत कई, उन्हीअ जॻह ते पहुचायो जेका उन्हीअ जी मंज़िल ईसा जी न हुई।
हाणे उहे ॿई टोला तव्हांखे नज़र में ईंदा, हिकिड़ा राफ़िज़ी हिकिड़ा ख़ारिजी। एॾी तलीअ सां मुहबत था कनि पिया, या त ख़ुदा था चवनिसि विलायत जो मक़ाम नबूवत खां मथे था रखनि। इहे कुफ्र जा कलमा आहिनि। मेराज वारी राति नबी साईं वियो त जेको हथु परदे मां निकितो हो वींदो हो, इहो अलीअ जो हथु हो। ग़लति मरंदासीं बि सच जो कलमो न ज़बान ते छॾींदासीं। के चवंदसि त अली अल्लाह बस, तजावुज़ करे विया। वरी ॿियनि जे आॾो अलीअ जो नालो खणंदे त बूथ पुछड़ो थी वेंदुनि। शेरे ख़ुदा चवंदा उन, मुश्किल कुशा चवंदा उन, याल ई चवंदा उन, बूथ फिरी वेंदनि। एॾी क़बर, एॾी क़बर। हिकिड़े टोले मुहबत कई अलीअ सां, पर वधी विया मुहबत में, इहे बि हलाक थी विया। हिकिड़नि अलीअ सां साण बुक्स रखियो, अलीअ ते कूड़ हणणु शुरू कयो। हाणे लैपटॉप जेके ॾिसण वारा आहियो, लैपटॉप इन्हीअ ते हिकिड़ो लेख आयो आहे त अली मुस्लमान हुयो ई न। शाबाश, हिकिड़े मुहबत कई, तजावुज़ करे विया, मरी विया। ॿियनि साड़ो कयो, मरी विया। टियों टोलो जेको सुन्नियुनि जो आहे, उहो विच मां हाणे हीअं कोई खयूं थो वञई। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तौहीद, नारे हैदरी, नारे पीर, हुसैनियत, हुसैनियत, यजीदियत, यजीदियत, उलमाए अहले सुन्नत। हैदर करार सां मुहब्बत शरीयत मुताबिक अली सुन्नी करे सघे थो, ॿियो न कोई। शान शान में बुलंद भाला, वॾे मान वारो। जेतिरियूं हदीसूं नबी साईं अलीअ जे शान में बयान फरमायूं आहिनि, तेतिरियूं कंहिं सहाबीअ जे शान में नबी साईं न फरमायूं आहिनि। इन्हीअ जे करे त ख़ारिजी अलीअ सां साड़ कंदा, तंहिंजे करे वाज़िह करे मां नबी अलीअ जो शान ॿुधाए वञा। तव्हांखे मुबारक हुजे। तव्हां याली चवण वारा बि आहियो, पर अस्सलाम वालेकुम जे पुठियों नथव चइणो। बाक़ी अलॻि तव्हां भली याली चओ, को गुनाह कोन्हे। या रसूल अल्लाह चओ, या हुसैन चओ, या अब्दुल कादिर जीलानी चओ, इहो ई असांजो अक़ीदो आहे। बाक़ी इस्लाम जो सलाम जेको नबी सेखारियो आहे, उहो इहो आहे, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू व मगफिरतुहू। ये हदीस जा टे लफ्ज़ अस्सलामु अलैकुम खां बाद में अचनि था। या अलीअ जो नारो मुबारक अस्सलामु अलैकुम सां गॾु नाहे। बाक़ी असांजो अक़ीदो आहे त इंडिया जे सरहद ते जेसिताईं नारे तकबीर जे नारे सां गॾु मुश्किल कुशा जो नारो न हणंदासीं, तेसिताईं इंडिया फतह न करे सघंदासीं। सुभान अल्लाह, वाह, सही बात। मौला जो शान आहे, जेको फातिमा जो वर हुजे, हसन हुसैन जो अबू हुजे, ये पाक आहिनि, पाक हस्तियूं आहिनि, पाक हस्तियूं आहिनि। वात खे धो, ॾंदड़ कर, मिसवाक कर, एॾे ख़्याल अथई। मां हुननि सैयदनि ते न वेंदुसि, मां अॻिते 1:30 बजे पंहिंजो टाइम वठंदुसि, अची कलाक हयाती रही त पोइ ईंदड़ साल तोखे सभु कसरूं ॾींदुसि। छो त हे असां पंहिंजो धण आहे, हिन खे जेके अॼु ॻाल्हियूं ॿुधायूंसीं, इहे 12 महीना हिननि को न विसरंदियूं आहिनि। मूंखे मां ॿाहिरि निकिरंदो आहियां, माण्हू चवंदा आहिनि त या त गुज़िरियल साल बि तकरीर कई, हे भरे था वञनि, न टेपियूं मूवियूं, हे वाइदो आहे बसि। पोइ हा ईंदुसि। अल्लाह जी ज़ात बाबरकात जा प्यारा महबूब
हाणे ये 2 हदीसूं पढ़ियम 2 हदीसूं 3 हदीस के छॾियूं था अकुल मंद वारे जे लाइ इशारो ई काफ़ी आहे अञा अहिड़ियूं घणियूं हदीसूं हिते सीने में पयल आहिनि बयान कंदासीं त हिते रातियूं खपनि अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायो कुरान पाक जे अंदर आयत जो तर्जुमो बस दुआए खैर इंतशार पैदा न कयो अल्लाह ताला तो फरमाए पियो त इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नत युकातिलून फी सबीलिल्लाह फयक़तलून व युक़तलून वअदन अलैहि हक़्क़न फित्तौरात वल इंजील वल कुरआन वमन औफा बिअहदिही मिनल्लाह फस्तबशिरू बिबैइकुमुल्लज़ी बायअतुम बिही वज़ालिका हुवल फौज़ुल अज़ीम। खड़ो खड़ो इतनो हाल मानू ज्यादा वजन केर बट दो हाँ देवन सुभान अल्लाह बेशक अल्लाह जी ज़ात बाबरकात मुसलमानन खा संदन माल ऐं जानियूं खरीद करे वरता आहिनि हिन बदले ते त उन्हनि जे लाइ जन्नत आहे कहिड़े बदले ते अल्लाह जे राह में लड़ने व युकातिलून फी सबीलिल्लाह अल्लाह के रस्ते में लड़ने फयक़तलून व युक़तलून वो कत्ल कन ऐं कत्ल थियने वअदन अलैहि हक़्क़न फित्तौरात वल इंजील वल कुरआन उन जी भलाई जिसमे सच्चो वायदो रब्बुल आलमीन जो जेको तौरात में भी लिखल आहे इंजील में भी लिखल आहे त कुरान में भी लिखल आहे वमन औफा बिअहदिही मिनल्लाह अल्लाह का वधीक वायदो पाड़ींदड़ केर आहे फस्तबशिरू बिबैइकुमुल्लज़ी बायअतुम बिही अल्लाह सैदो फरमा पियो जेको तव्हां उनके साथ कयो आहे वज़ालिका हुवल फौज़ुल अज़ीम ऐं इहा वॾी कामयाबी आहे अल्लाह सॼा खे ख़ुशि रखे अल्लाह सॼा से